जी नाज़रीन, हिमल जो है दादू प्रेस क्लब अॻियां PTLF जे उस्तादनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त उन्हनि खां मालूम कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। PTLF ज़िला दादू तरफ़ां पूरे ज़िले जे अंदरि ही एहतिजाज जारी आहे। सेकेंडरी साइड में जेके ऑफिसर साहबान आहिनि उन्हनि अॻु में बि इहा ई ॻाल्हि कई आहे त प्राइमरी उस्तादनि सां हिन जो माट जे मां वारो सलूक जारी आहे। ऐं जॾहिं खां वठी असां वटि कैंपस स्कूल जेके सेकेंडरी में ॾिना अथनि तॾहिं खां वठी हर बहरान पैदा थियो आहे। हिकु त तइलीमी अमल ॾाढो मुतासिर थियो आहे। उस्तादनि जा मसइला बजाए घटिजण जे उहे वधिया आहिनि ऐं ॿारनि जी तालीम बजाए वधण जे उहा अञा घटी आहे। बदिलियुनि जे मसइलनि खां वठी सर्विस बुक जे मसइलनि खां वठी उस्तादनि जे GP फंड रिटायरमेंट ताईं हर मसइला वधंदा था वञनि। ताज़ो असांजे तालुके सदर मंसूर कलोड़े सां TO अब्दुल शकूर आराई जी जंहिं तरीक़े सां मुंहमारी थी आहे, जंहिं तरीक़े सां हुननि केस खे मिस हैंडल कयो आहे। तव्हां ॾिसो त नॉर्मल मसइले खे बि हुननि सेशन जज ताईं DC ताईं डायरेक्टर ताईं ग़लति रिपोर्टूं ॾेई तंज़ीम जे ख़िलाफ़ु हुननि खे हिकिड़ो महाज़ खड़ो करणु। असां त हुननि खे था चऊं त डायरेक्टर साहब असांजे दादू ज़िले जो ई आहे ऐं तमामु इज़त भरियो डायरेक्टर आहे। असां उन्ही खे रिक्वेस्ट था कयूं त सेकेंडरी साइड में जेके बहरान आहिनि उन्हनि ते डिस्कस जे लाइ तंज़ीम ऐं ऑफिसरनि खे गॾु वेहारे दादू ज़िले जे अंदरि जेको ही हथरादू बहरान पैदा कयो वियो आहे उन ते पाण वेही फ़ैसिलो करे जेकॾहिं को तंज़ीमी किथे का गुंजाइश आहे त असां उन जी ज़िम्मेवारी खणण जे लाइ तयारु आहियूं। पर जेकॾहिं सेकेंडरी साइड में जेके TOs आहिनि या जेके ऑफिसर साहबान आहिनि उन्हनि प्राइमरी उस्तादनि सां सवाइ रुश्वत वठण जे, सवाइ बहरान पैदा करण जे, सवाइ तालीम खे नुक़सानु ॾियण जे ॿियो को हुननि वटि अमल ई कोन्हे त पोइ असां इहा गुज़ारिश कंदासीं त उन्हनि जे ख़िलाफ़ बि क़दम खणो त आख़िरकार तव्हांजा इहे प्राइमरी उस्तादनि सां रवैया छो आहिनि। हीअ सभु कुझु प्राइमरी उस्तादनि खे सेकेंडरी कैंपस में वञण ऐं सेकेंडरी कैंपस वारनि ऑफिसरनि खे प्राइमरी उस्तादनि खे ऑन न करण जो नतीजो आहे। असां नथा चाहियूं त असां रोडनि ते वेठा हुजूं, असां नथा चाहियूं त तइलीमी अमल ख़राबु थिए। असां चाहियूं था अचो गॾिजी तंज़ीम सां उस्तादनि सां वेहो, तव्हां ऑफिसरनि ते ज़िम्मेवारियूं आहिनि त तइलीमी अमल खे बहितर खां बहितर कयो। असां तव्हांखे ऑफर था कयूं अचो वेहो असां सां गॾिजी त तइलीमी अमल खे बहितर कयूं। पर तव्हां जूं सॼियूं नज़रियूं जेके आहिनि उहो करप्शन ते आहिनि, बद इंतज़ामी ते आहिनि। का बि एडमिनिस्ट्रेशन नज़र नथी अचे ज़िले में ऐं सॼी जी सॼी तइलीमी तबाही जा इहे ऑफिसर कारण आहिनि। ऐं ताज़ो अब्दुल शकूर आराई तरफ़ां जेकी ॾाढ ॾेखारी वई आहे, जंहिं तरीक़े सां FIR कटरायूं वियूं आहिनि, इहो ॿुधाए त हिननि जे ऑफिसुनि में अॻु केतिरा मसइला थिया आहिनि ऐं उन ते केतिरियूं हुननि FIR कटरायूं आहिनि। हिते असां वटि इन ई ऑफिस में करता धरता गुलाम हुसैन पंवर आहे, जंहिंखे को DO थियण जो शौक़ु आहे। सॼी मिस हैंडल पियो करे सॼी ऑफिसरनि खे, उन्हनि जी तंज़ीम खे, त को PTLF वारनि अची हिते का दहशतगर्दी कई आहे। ॿुधाए त हिन खां वधीक को ॿियो दहशतगर्द आहे? हिन जी रिपोर्टूं KN शाह खां वठी, हिन जूं रिपोर्टूं फुलजी खां वठी, हिन जे करप्शन जा किस्सा ऐं उस्तादनि सां ज़्यादतियुनि जा किस्सा आम आहिनि। उहे त उन वक़्त जे सेक्रेटरी फज़ुल्ला पेचूए ताईं बि हिन जा किस्सा आम हुया। अॼु उहे माण्हू हिन सॼे मसइलनि खे मिस हैंडल पैदा कनि ऐं उस्तादनि खे अहिड़े ई जेको आहे सो ॾींहंनि में ऐं किरोना जे ॾींहंनि में बि मजबूर थी जेको आहे सो बुख हड़तालुनि ते वेहणो थो पए। असां मज़मत था कयूं हिननि ऑफिसरनि जी ऐं उहे ऑफिसर जेके उस्ताद दुश्मन हुजनि, उहे ऑफिसर जेके तालीम दुश्मन हुजनि, जेके ॿारनि जी तालीम जा दुश्मन हुजनि, असां उन्हनि जी मज़मत था कयूं। असां तंज़ीम तरफ़ां ओपन ज़हन सां बाला ऑफिसरनि ताईं ही डिमांड था रखूं त तव्हां ओपन ट्रायल कयो, तव्हां ओपन अची इंक्वायरियूं कयो ऐं तव्हां ॾिसो त कंहिंजो कसूर आहे ऐं हीअ सभु कुझु दादागिरियूं छो थियूं थियनि ऐं उन्हनि जा सबब कहिड़ा आहिनि ताकी हीअ शयूं न थी सघनि। असां पंहिंजे स्कूलनि में वेहणु पसंदि कयूं था, रोडनि ते पसंदि नथा कयूं, पर सेकेंडरी साइड जे ब्यूरोक्रेट असांखे मजबूर कयो आहे त असां रोडनि ते अचूं ऐं असां उन्हनि जे अहिड़े अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत था कयूं। असांजो एहतिजाज इन हवाले सां आहे त तक़रीबन साल थी वियो आहे असांजे तालुके जो उस्ताद हुयो नजमुद्दीन आराई।
जंहिं GP फंड खयो उन जो सर्विस बुक ज़ाती दुश्मनी जे बुनियाद ते TO शकूर आरई गुम कयो। असां ऑफिस जा चक्कर काटींदा रहियासीं, हलंदा रहियासीं, आख़िरकार तय इहो थियो त साईं जो डुप्लीकेट बुक ठारायो। उन लाइ असां NC बि कटराई, DO सेकेंडरी साइड खां 16/3 ते परमिशन बि वरिती, उहो बुक बि ठहियो, साईं जे पंध कंदा रहियासीं। आख़िरकार 29 तारीख़ मां DO सेकेंडरीअ खे दाह ॾियणु वियुसि त हिते उहे सभई ऑफिसर वेठा आहिनि जेके करप्ट TO जी हिमायत पिया कनि। उन DO मूंखां सर्विस बुक वठी TO शकूर आरई खे ॾिनो त बाबा हिननि खे सही करे ॾे, सुभाणे खणी वञजांइ। मां वरी 31 तारीख़ ते DO साहब वटि वियुसि त उनखे दाह ॾिनमि त TO शकूर खे चई त तो अञा बुक सही छो कोन कयो आहे। हो आपे खां ॿाहिरि निकिरी वियो ऐं पंहिंजे मथां चांहि हारे रड़ियूं कई त मुंहिंजे मथां मंसूर कलोड़े चांहि हारी आहे। इहो ड्रामो आहे। उस्ताद जो सर्विस बुक ज़ाती दुश्मनीअ जे बुनियाद ते गुम कयो अथसि। ठीकु आहे, हिकिड़ी शइ गुम थी वई आहे, पर कानूनी वे में हुन जो डुप्लीकेट बुक ठहिराइणु हक़ु आहे। जेको शकूर आरई सही नथो करे ऐं नजमदीन आरई खे घुराए इहे लफ़्ज़ चयईं त या पैसा ॾे 20,000 या जेसी मां TO आहियां तुंहिंजो बुक सही न कंदुसि, जंहिंजे बुनियाद ते ही तहरीक हले पई। असां सिंध गवर्नमेंट खे अपील कयूं था त हिन करप्ट TO खे हटायो। अफ़सोस सां चवणो थो पवे त हिकिड़ो तइलीम दुश्मन TO आहे अब्दुल शकूर आरई, जेके उस्तादनि जा जाइज़ मसइला हल करण खां कतराए पियो, लवाए पियो ऐं असांजे उहिदेदारनि ते कूड़ियूं FIRूं दाख़िल पियो कराए। असांजो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुतालबो इहो आहे हुकूमत सिंध खां, तइलीम खाते खां, त महिरबानी करे हीउ जेको असांजा उस्तादनि जा मसइला आहिनि उहे हल कयो। असां ॿी का बि शइ नथा चाहियूं। असां चाहियूं था त असांजे उस्तादनि जा मसइला हल थियनि। असां चाहियूं था त असांजी तइलीम बहितर थिए, पर हीअ तइलीम जे लाइ रंडक जेको बणियल आहे TO सेकेंडरी आहे। असां इहो बि चाहियूं था त सेकेंडरी साइड खां असांजा प्राइमरी जेके असांजा स्कूल आहिनि उहे साॻियो प्राइमरी में शिफ्ट कया वञनि, त जीअं असांजा मोंझारा जेके आहिनि तनज़ीमुनि जे लाइ या उस्तादनि जे कमनि लाइ उहे असांजा ख़तमु कया वञनि। छाकाणि त जेके सेकेंडरी साइड वारा आहिनि उहे असांजे प्राइमरी उस्ताद खे अहमियत नथा ॾियनि, अवलियत नथा ॾियनि, कंहिं क़िस्म जी को कमु करण लाइ तयारु आहिनि न आहिनि। उहे उस्तादनि खे परेशान कनि पिया ऐं रिश्वत जे बहाने सां जेको आहे कमु न करण जो छा मक़सदु आहे। कमु न करण जो मक़सदु इहो आहे त हू रिश्वत तलबनि था ऐं हुननि जो पंहिंजो रिश्तेदार आहे TO शकूर आरई जो, उन जो कमु जेको सो नथो कयो, इन जो जाइज़ मुतालबो आहे, जाइज़ मसइलो अथसि। इन जे करे जेको सो असांजा उहिदेदारनि जेको आहे उहे मसइले हल करण लाइ उहो TO वटि विया। TO जवाबु थो ॾिए, असांजे DO खे दाह ॾिनी वई त असांजनि उस्तादनि जा मसइला हल कयो। असांजो इहो TO जेको शकूर आरई साहिबु आहे उहो मसइला हल नथो करे। असां जेको आहे अॼु 7 ॾींहं आहे असां उस्ताद जेके आहिनि पूरी सिंध में, असांजो PTLF जो ज़िले सदर साहिबु इम्तियाज़ लुंड साहिब जे हुकुम ते सॼे ज़िले में जेका हीअ तहरीक हले पई थी, पर असांजे ऑफिसरनि ते का बि जूए कान थी चुरे त कोई उस्ताद जेके आहिनि इहे सरापा एहतजाज आहिनि हिकिड़े करप्ट जेको सो माण्हूअ जे करे। उनखे करप्ट माण्हू खे बचाइण लाइ, उनखे हथी ॾियण जे लाइ एॾो किरदारु अदा कनि पिया जो तइलीम खे तबाह कंदड़ माण्हू जेको आहे उनखे एतिरी हथी न ॾियो। असांजा तइलीमी इदारा अॻे ई पुठिते पियल आहिनि ऐं वेतर पुठिते हुननि खे न विझरायो। असांजनि उस्तादनि जा जेके जाइज़ मसइला आहिनि उहे हल कयो, न त ॿी सूरत में असांखे 7 ॾींहं त आहे असांजी तहरीक जो जेको दाइरो आहे उहो डिवीज़न लेवल ते वधायो वेंदो। जी नाज़रीन, तव्हां उस्तादनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उस्तादनि जो चवणु इहो आहे त TO सेकेंडरी जेको आहे उन वटि सर्विस बुक लाइ सही कराइणु वियासीं त उन जेको आहे 20,000 रुपया रिश्वत तलब कई आहे ऐं हिननि जो वधीक इहो चवणु आहे त जेके नाइल ऐं करप्ट जेके ऑफिसर आहिनि ऐं जेके रिश्वत तलब कनि था अहिड़नि ऑफिसरनि जे ख़िलाफ़ इंक्वायरी कराए वञे ऐं जेकी मंसूर कलोड़ जे मथां जेकी FIR दाख़िल थियल आहे उहा ख़तमु करे ऐं उनजी बि इंक्वायरी कराए वञे।